दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी असन उम्मीद है तव्हीं सब ख़ुशि हूंदा। साथ ही पाण ॻाल्हायूं था जेको माण्हू ग़लती करे थो, छा वाकई हिकिड़े अंदाज़ माण्हू चयो त ग़लती उस्ताद थींदी आहे। इहो सचो आहे त वाकई में ग़लती उस्ताद थींदी आहे, या ग़लतियुनि मां वाकई में माण्हू ज़िंदगी में घणो कुझु सिखंदो आहे, या ग़लतियूं न करणु खपनि माण्हू खे। थोरनि लफ़्ज़नि में पाण ते ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी सम्झार। हिकिड़े माण्हू चयो त ग़लती उस्ताद आहे, माना तव्हांखे सेखारींदी आहे। उस्ताद असांखे सेखारींदो आहे ज़ाती ज़िंदगी में जेके थींदियूं आहिनि असांखे शयूं या जेको कुझु। हिकिड़ी जॻह ते थिए थी ग़लती उस्ताद, ॿी जॻह ते ॿियनि माण्हुनि चयो त जेकॾहिं माण्हू ग़लती न करे त सुठो कमु माण्हू करे ई नथो सघे। मिसाल तौरु तव्हीं जे रस्ते सां वञो था, हिकिड़ी ॿिनि जॻहियुनि ते तव्हांखे ग़लती दौरान ताईं नवां आहियो या उन गस सां ताईं ईंदड़ आहियो, थोरे जो तव्हांखे उते ग़लती थी थिए, धकु थो लॻे, नुक़सानु थो पए, माली जानी कहिड़े बि क़िस्म जो, तव्हीं ॿीहर उहा न कंदा। माना साबित थियो त इहा ग़लती ते उस्ताद बणी असांजो। हिकिड़ा माण्हू चयो त ग़लतियूं ई दुनिया में इंसाननि खे कुझु सम्झाए सघंदियूं आहिनि, ग़लतियुनि ई इंसान खे इंसान बणायो आहे। मिसाल तौरु कीअं असीं ज़िंदगी में इलाही साथियूं ग़लतियूं कंदा आहियूं, हर माण्हू कंदो आहे, छो जो ग़लती न कंदो त सही जी ख़बर कीअं पवंदी। ग़लती त सही सम्झाईंदी आहे न। माण्हू किताब जॾहिं पढ़ंदो आहे, स्कूल में वञी ॿार स्कूल में वेही पहिरियों पढ़ंदो आहे, अलिफ खे वेहंदो आहे त 5 दफ़ा ग़लति पढ़ंदो आहे, 7 दफ़ा उस्ताद चवंदो त ईअं न आहे, हीअं आहे। तॾहिं हुनखे सही जी ख़बर पवंदी आहे जॾहिं उहो ग़लति कंदो आहे या हुनखां ग़लती थींदी आहे। खोड़ साथरनि जॻहियुनि ते सही बि थींदो आहे, हुन में ग़लतियूं न हूंदियूं आहिनि, पर जेके ग़लतियूं थींदियूं आहिनि उहे सही करण लाइ हूंदियूं आहिनि। सही जी परख हूंदी ग़लती आहे। वॾे में वॾी ग़लती कई ॾाढे आदम, उहा ग़लती साबित थी सही। ये काइनात सॼी मख़लूक जेके असीं आहियूं इहे सभु उन करे आहियूं जो हुन ग़लती कई। ॿी ग़लती कई शैतान, ख़ुदा जो चयो न मञे। जेके बि दानेश्वर टाइप जा माण्हू रहिया या तारीख़ जा वॾा माण्हू रहिया, उन्हनि जेके ग़लतियूं कयूं उन्हनि मां सिखियाऊं, उहा ग़लती वराए ॿीहर न कयाऊं। जेकॾहिं ग़लती करे ऐं वरी माण्हू आहे जेकॾहिं ॿीहर थो करे त नासमझ चइबो, बेवकूफ़ चइबो। ख़बर आहे मूंखे त हिन कम में नुक़सानु थींदो, छो मूं अॻुवल कयो आहे, ॿीहर बि करियां थो, ॿीहर ग़लती थी आहे, टीहर बि करियां थो। नासमझ चइबो, बेवकूफ़ चइबो, पर हक़ीक़त में ग़लती उस्ताद वाकई में थींदी आहे। माउ ॿार खे चवंदी आहे त पुट छुरी न खण, ज़बान वटिजी पवंदई, आङुर वटिजी पवंदई। अॻिते हली साबित थींदो आहे, उन सम्झ में त छुरी मसइलो न हूंदी आहे न, पर अॻिते हली साबित थींदो आहे। या त असीं ग़लती उहा करे हथु वढींदा आहियूं या ॿियो टियों, पर जॾहिं अॻिते हली ख़बर पवंदी आहे त वाकई में उहा ग़लती नुक़सानकारी। ग़लती थींदी अपोज़िट आहे भले जे। तव्हीं जेको कमु करणु चाहियो था उन जेको मुखालफ़त में थी पए उनखे ग़लती चइबो आहे। मिसाल तौरु हे जेको धंधो वापारु करियां थो, इन मूंखे फ़ाइदो करिणो आहे, नुक़सानु थी पियो, ग़लती आहे। कंहिं न कंहिं जॻह ते ग़लती थींदी आहे। ऐं ज़ाती ज़िंदगी में वॾो माण्हू बणिजणु चाहियां थो, कोशिशि आहे मुंहिंजी, न थी सघे थो, किथे न किथे ग़लती थी आहे। जेके दुनिया जा माण्हू जंगियूं विढ़ंदा उहे वेही बहस कंदा। लेनिन चवंदो त जॾहिं जंग डिघी थी वञेव, समाजी जंग डिघी थिएव त पंहिंजो पाण में गॾिजो, वेहो, साहु खणो, तनक़ीद करियो त पोयों जेके बि ग़लतियूं करिया उन ते गौर करियो त छा उहे ॿीहर त नथा करियूं, या हे जेके ग़लतियूं कयूं इहे नथा न करियूं ॿीहर। इन्हनि खां सिखी अॻिते वधंदो, कामयाबी तव्हां वटि ज़रूरु ईंदी। पर ग़लतियूं कंदड़ माण्हू वराए वराए ग़लती करे नासमझा, बेवकूफ़ आहे। ज़िंदगी में जेकॾहिं माण्हू ग़लती न कंदो, सही जी ख़बर न पवंदो। सही ग़लती जेका थिए थी ॿीहर न कजे, ग़लती मां सिखबो आहे। ग़लती असांजे समाज में ग़लति जेके ग़लतियूं माण्हुनि खां थियूं उन्हनि खे न कंदे भले कम ॾिजनि। माण्हुनि जेके कम कया उहे दुनिया अज़ीम माण्हू साबित थिया। ग़लती ग़लति नाहे, ग़लति आहे ग़लतीअ खे वराए दोहराइणु। असांजो वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरड़ोतरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटण दॿाए जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। हक़ मौजूद जी अस।